मातली खां रिपोर्ट कर रहे आमिर अली राजपूत मातली के गोठ अली नवाज़ अडेजोजा रहवासी बेगुनाह क़त्ल थियल 4 ॿारनि जे पीउ मोहन कोहली के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ दाहिंदे सिंध प्रेस क्लब मातली पहुची विया। मीडिया से ॻाल्हाईंदे मिठू कोहली घरवारी रेशम कोहली ऐं माउ मारिया कोहली चयो त असांजो छोकिरो मोहन कोहली मीरवाह वेझो गंबोल फार्म ते पघार ते कमु कंदो हो। 2 महीना पहिरियां उतां जे ज़मींदार शफ़ी गबोल ऐं उन जा पघारदार मुमताज़ जनेदियो ऐं लालू मुंजी ऐं मोलचंद कोहली हिन ते चोरीअ जो कूड़ो इल्ज़ाम हणी तशद्दुद करे मारे छॾियो। असांखे घुराए चयो त लाश खणाए वञो, अव्हां जो नौजवान ॿुॾी फोत थी वियो आहे। असां ग़रीब मिसकिन आहियूं, मक़तूल जो 4 नियाणियूं आहिनि, असां वटि एतिरो पैसो न आहे जो असां पेट भरे खाई सघूं। अहिड़ी सूरत में कोर्टुनि जूं फीसूं भरे नाह क़त्ल कयल पंहिंजे नौजवान जे कातिलनि खे कीअं सज़ा ॾियारियूं। हुननि आला अख़्तियारनि ऐं समेत वकील बिरादरी ऐं सरहदीअ वारनि खे अपील कई त ख़ुदा संदन मदद कई वञे त जीअं हू बेगुनाह क़त्ल थियल नौजवान जे कातिलनि खे सज़ा ॾियारे सघनि।